कल हिकिड़ी डेवलपमेंट हुई स्टे ऑर्डर बाबति असीं ॻाल्हायोसीं त भई कैनाल जी अदावत सिंध हाई कोर्ट जो जेको ऑर्डर आहे उहो केतिरो इंपॉर्टेंट आहे, इहे सभु डिस्कशन कयासीं। पर हाणे ही ॿी बि डेवलपमेंट आहे जंहिं ते ॻाल्हि करणु तमामु ज़रूरी आहे त भई पीपल्स पार्टी जो MNA शबीर बजाणी साहब हिकु ठहराव पेश करण जी कोशिशि कई त भई मुखालिफ़त कई वञे ऐं उहो डॉक्यूमेंट ज़ाहिर असां कोशिशि कयूं था त टेलीविजन स्क्रीन ते ॾेखारियूं बि। सो छा इंप्रेशन मिले थो, मैसेज छा अचे पियो त ही हिमायत न करणु इन जो मतिलबु इहो आहे त भई MQM हुजे, नून लीग हुजे, PTI हुजे, हू गॾु न बीठा आहिनि पीपल्स पार्टी सां हिन मामले ते ऐं कैनाल्स खे हू सपोर्ट कनि था? मक़सदु छा हिन रेज़ोल्यूशन जो? मुंहिंजो हिकिड़ो आम माण्हू जेको तजियो आहे, तजियो त न हिकिड़ो कॉमेंट आहे, हिकिड़ो सिंपल, हुन खां पोइ ते हिन जी टेक्निकलिटीज़ ते ॻाल्हायूं था। घर में जॾहिं चोरी थियणु लॻे ऐं को चोर अची हमिलो करे या धाड़ेल अची वञनि, उहो फुर करणु लॻनि ऐं घर में जेके ॿाहिरि आहिनि उन्हनि जा पाण में सख़्तु इख़्तिलाफ़ आहिनि। जीअं हूंदो आहे हिकिड़े वेड़े में ॿाहिरि प्रॉपर्टी 100 शयूं आहिनि पंहिंजो घर में हूंदा आहिनि, फैमिली अफेयर्स ऐं सभु शयूं, उन में चोर अची वञे, पोइ छा कबो आहे? पोइ असां उते पाण में विढ़णु शुरू थी वञे, भई चोर अची वियो आहे, पहिरीं पाण में विढ़ी वठूं, पोइ हुन चोर खे मुंहुं ॾींदासीं, ठीकु आहे? या त पोइ पहिरीं चोर खे मुंहुं ॾियूं, पोइ पंहिंजे जहिड़े खे निपटाईंदासीं। त मुंहिंजे ख़्याल में सेन तरीक़ो इहो आहे त चोर जॾहिं घर में घिरी पवे त पहिरीं चोर खे मुंहुं ॾिबो आहे ऐं गॾिजी मुंहुं ॾिबो आहे, त जीअं ईअं न थींदो हिकिड़ो भाउ वञे मुंहुं ॾिए ऐं उहो झुड़ो पियो करे ॿिया वेही खट ते ॾिसनि, हुनखे ईअं कोन्ह थी सघंदो। हींअर सिचुएशन उहा बीठी आहे। ही कल्ह खां पोइ मां चवां पियो, कल्ह खां पोइ सिचुएशन इहा बीठी आहे त तव्हांजो पाणी चोरी कयो पियो वञे ऐं उन में हाणे कल्ह नून लीग, PTI ऐं PTI ते सिंध में उन सां गॾु ज़बानी तौर ते गॾु आयो, कागज़ी तौर ते कल्ह PTI इनकार करे छॾियो इन करारदाद ते सही करण खां। ऐं MQM जेको हितां पंहिंजो सिंध जो खाईंदा, सिंध जो पाणी पीअनि था, सभई जीअं असां पीऊं था, उहे असांजा ॿाहिरि आहिनि उर्दू ॻाल्हाइण वारा ऐं उहे पीअनि था पाणी, पर MQM जेका हुननि जी नुमाइंदा सम्झी थी पाण खे, उन चयो न असां बि साइन कोन्ह कंदासीं। त तंहिंजे करे ज़रूरत आहे त असां पंहिंजे घर में जेको मामिलो हींअर हिन महिल हाणे इहा ज़रूरी थी पियो आहे त पीपल्स पार्टी जा मुखालिफ़ धुर सां जेके इख़्तिलाफ़ आहिनि हिन मामले ते, ऐं मुखालिफ़ धुर जेका असांजी आहे हुन जेके पीपल्स पार्टी सां इख़्तिलाफ़ आहिनि, उहे पासीरा करे हिन सभिनी खे गॾिजी मुंहुं ॾियणो पवंदो, जंहिंमें ज़ाहिर आहे मुल्क जी इस्टेब्लिशमेंट जी जेका सोच आहे, पंजाब खे आबाद करण जी, ग्रीन करण जी, पाकिस्तान खे ग्रीन करण जी, सिंध खे ब्राउन करण जी, इन सोच खे मुंहुं ॾियणो पवंदो गॾिजी, सियासी तौर ते, जमहूरी तौर ते, आइन जे दायरे में रहंदे, अदम तशद्दुद वारी पॉलिसी इख़्तियार कंदे, इहे सभु शयूं गॾिजी करे मुंहुं ॾियणो पवंदो। ॿी ॻाल्हि इहा त जेके सिंध में हाणे पार्टियूं चवनि थियूं त असां PTI उते ख़िलाफ़ु आहे, हिते जेको चवंदा असां गॾु बीठा आहियूं, त मुंहिंजे ख़्याल में उहे सभु धुरियूं जेके PTI सां खे गॾु वठी हलनि पियूं, उनखां पुछाणो कंदो बाबा हिकिड़े पासे थियो, या असां सां गॾु बीहो, सिंध सां गॾु बीहो। मसइलो हींअर पीपल्स पार्टी सां ऐं हुन सां गॾु बीहण जो न आहे, मसइलो हींअर पाण सां गॾु बीहण जो आहे। ही तमामु वॾो ताक़तवर ही धुरियूं आहिनि, ताक़तवर धुरियूं इन सेंस पॉलिटिकली ज़ाहिर आहे पंजाब वॾो सूबो आहे, हुन वटि स्ट्रेंथ आहे असेंबली में, हुन वटि स्ट्रेंथ आहे, पीपल्स पार्टी जूं जेतिरियूं सीटूं आहिनि तव्हां हुननि जूं सीटूं सभु जूं गॾायो त स्ट्रेंथ न आहे। त इहो आज़म तारड़ जेका कल्ह ॻाल्हि कई असेंबली में, तव्हां वटि स्ट्रेंथ न आहे, तव्हां पास नथा करे सघो, इहा ॻाल्हि दुरुस्त आहे टेक्निकली, त नंबर पूरो न हो पीपल्स पार्टी वटि, त इहा पास न थी सघे आहे। जहिड़े हिसाब सां PTI, MQM ऐं नून लीग इनकार करे छॾियो, इहो न थी सघे हा पास, त तंहिंजे करे हुननि चयो बि नथो पास, तंहिंजे करे हिनखे पेश ई न कयो, त इहा पेश ई न थी सघी। हाणे ॻाल्हि सॼी आहे त हाणे बीहारियो, या असां सां गॾु आयो या असांजे ख़िलाफ़ु आयो। अमेरिका हिकु दफ़ा जॾहिं 9/11 खां पोइ जॾहिं पंहिंजी जंग शुरू कई त उन्हनि इहो दुनिया खे ईअं न चयो त बाबा असां गॾु बीहो, हुन चयो बाबा या असां सां गॾु बीहो या असांजे ख़िलाफ़ु आयो, ॿ शयूं थियूं। हाणे बि हीअ जेका सिचुएशन सिंध में अची बीठी आहे, कैनाल वारी ऐं पाणी जी खोट वारी, ख़ासि तौर ते कैनाल जे मामले ते जेका फेडरल गवर्नमेंट जी कल्ह पॉलिसी स्टेटमेंट अची वई सागदार साहब जी, नायब वज़ीर साहब जी, जेतोणीकि मां सम्झां थो उन्हनि काफ़ी मामले खे बैलेंस करण जी कोशिशि कई, पर तंहिंजे बावजूद बि कैनाल ठाहिण वारी सोच ऐं हुननि जो फ़ैसिलो हुन ते हू क़ाइमु आहिनि। हू चवनि था असां पाणी तव्हांजो कोन्ह खणंदासीं, असां ठाहींदासीं, जो मक़सदु आहे उहो ठाहिणु चाहिनि था। त इहे शयूं हाणे वाज़े आहिनि। नून लीग जी वाज़े थी वई आहे, हीअ जेके दोस्त आहिनि नून लीग जा सिंध में जेके मौजूदु आहिनि, जेके वज़ीर आहिनि, जेके MNAs आहिनि, जेके अॻवान आहिनि, उहे पंहिंजी पॉलिसी बि क्लियर कनि ऐं साम्हूं अचनि, माण्हुनि खे ॿुधाइनि त असां कैनाल, हिते चवनि था असां कैनाल जे ख़िलाफ़ु आहियूं, संदसि पार्टी जेका आहे संदन उहा कैनाल जो ऐलान बि करे पई, कल्ह त फ्लोर ते हुननि चयो असां ठाहींदासीं। हाणे लाइन ड्रॉ करण जी ज़रूरत आहे, लाइन ड्रॉ थींदी त हिन में असां मामले अॻिते वधी सघंदासीं। ॿाहिरि असांजा ॿाहिरनि जा जेके जहिड़ा पाण में आहिनि घर में, उहे पाण हिन कैनाल वारी जिदोजहद खां पोइ निपटाए वठंदासीं, मुंहिंजो इहो ख़्यालु आहे।